अदा जो को हवाल आयो? चयो आहे मज़हर खे, चई पाण वेंदो या ॿिए कंहिंखे मोकिलींदो। कॾहिं वेंदो अम्मा? अधो अलाए कहिड़े हालनि में आहे, कीअं आहे, का ख़बर कोन्हे। सतार आयसि, अलाह साईं रहम कंदो। मुंहिंजी दिलि बुॾी वई आहे अम्मा। अधे लाइ सोचे सोचे सीने में सूर पइजी वियो आहे। दिलि पकी कर धीअ, मां परेशान न आहियां। आहीं अम्मा, तो त मानी खाइण बि छॾे ॾिनी आहे। किथां वणे धीअ, गिरह उनड़ीअ खां हेठि लहे ई कोन थो। नज़र लॻी वई दादन पुट खे। अम्मा, अरदायूं आॾो अची वयूं आहिनि, नज़र केरु हणंदो? सॼो तर संदसि सरकशीअ खां सड़े थो। नाज़रू खोड़ धीअ, न त दादन सां इहो हाल थिए हा। अम्मा, लोक नज़र हणी सघे थो, पर अधे छॾ हाणे, थोरो सोच। छा कयो आहे दादन? मज़हर छा पे चयो? छा पई चई अम्मा? मूं त न ॿुधो। छोकिरे जावेद खे कि अगवा कयूं पिए विया। सतार खे मारण लाइ तयारु हुआ। सतार ते त FIR बि कटियऊं। न न, बाक़ी तूं छा ॿुधो? सूबेदार सतार जी इज़त कई, न त लाकब में हुजे हा डॉक्टर जहिड़ो माण्हू। उन कंहिंखे छा कयो आहे, तूं पाण ॿुधाए। हा अम्मा, डॉक्टर सतार त अहिड़ो आहे बि कोन्हे। कमल, मुंहिंजी नियत साफ़ आहे। मां कंहिंजे लाइ बि बुरो नथो सोचां। सच इहो आहे, मां त दुश्मन लाइ बि बुरो नथो सोचां, पर पोइ बि इंसान आहियां, मुकमिल थी नथो सघां। मां कुझु कयां बि कोन थो, पोइ बि कॾहिं भतो त कॾहिं अगवा, कॾहिं मारण जूं धमकियूं। कमल, तूं न विहाए न दुश्मनी सतार। कंहिंसां दुश्मनी विहाई अथमि? मां त सोचे बि नथो सघां। कमल, मां त माण्हुनि खे बि चवंदो रहंदो आहियां त न विढ़ंदा कयो नंढड़े नंढड़ी ॻाल्हियुनि ते। मामूली मसलनि मां दुश्मनीअ जा मच न मचायो, पर पोइ बि भोगनाऊं भाकुर में हाणे छॾनि थियूं। त छा कयां? नथी परेशान, तूं त मूंखे बि सम्झाईंदो आहीं। अॼु पाण परेशानी जूं ॻाल्हियूं पियो करे। कमल, जॾहिं बेवाजबी थिए थी त मन कुरण लॻंदो आहे। कमल धीअ, छा थी सोचे? सोचां थी त असीं सदाईं सूरनि में आहियूं, सूरनि लाइ ॼायूंसीं। ख़ुशी ख़रीद करणु विसरी वई आहे। हिन मुआशिरे में अलाए कीअं साह पियो खणो अम्मा। मज़हर, मां ईअं सोचे बि नथो सघां। मां कटींदुसि दादन जे रत जे थैलीअ जी नलकी। इन खां भलो आहे त मां पाण खे मारे छॾियां। उहे त तूं न दिलबर, ॿियो को बि अची सघे थो। हा ख़ालिद, मूंखे बि ईअं ई थो लॻे, कंहिं दुश्मनी कई आहे। केर थो थी सघे दिलबर? हा मज़हर, मूंखे शहबाज खान जे माण्हुनि ते शक आहे। को आयो ऐं दादन खे नुक़सान पहुचाइण लाइ दुश्मनी करे वियो। मुंहिंजी गिफ़लत आहे जो मां मुंहुं धोइण वियुसि। जे न वञा न, ॾिसंदे उनखे 10 भाङा करे छॾियां। उनजी बि कीअं ख़बर पवे? मालूम थी वेंदो मज़हर। मूं बि ख़बर ॿुधी आहे मज़हर। कहिड़ी? शहबाज़ जो ज़ोर आहे। छा ते? तुंहिंजे ख़िलाफ़ FIR ते। कंहिं ॿुधायो तोखे? हिकिड़ो सिपाही दोस्त आहे, उन ॿुधायो। केस कहिड़ी FIR जो तो कटराए? जुड़ियल ते हमले जी। पोइ त ध्यानु रखणु खपे मज़हर। ध्यानु आहे हामिद, उल्को न कर। सफ़र खे ॻोल्हियूं, ज़फ़र खे सेकत ॾियण खां पोइ वियोसि न जेल, त अरमान न रहंदो। सरदार शहबाज खान खे बि ॾिसी रहंदुसि। होश कर मज़हर, जेतर दादन मोटे तेताईं घर संभाल। पुलिस वटि करण जे पोयां शहबाज जो हथु हूंदो। मक़सद? कहिड़ो मक़सद? तूं अकेलो, दादन अस्पताल, सतार वटि आहे। घर त हिकिड़ो थी वेंदो न। जेका अखि सोट जे घर ॾांहुं खजंदी, सा उहा अखि न रहंदी। जेका आङुर खजंदी, सा ॿांह कुले खां न रहंदी। मज़हर जी मुक, मैगी वारो मौत।
असी तोसां आहियूं मज़र मरी पारो ॾींदासीं दादनि जे घर ऐं तुंहिंजो उल्को न कर सोटा जी ख़बर ॾे क़ाबिल है बसि खेसि दुआ जी ज़रूरत आहे मज़र अञा गणती वारी हालत में आया हा यार सोट खे कुछ भी थियो न त मां शहबाज खान जे ॻोठ खे तिरी ॾींदुसि मौत क़बूलींदुसि पर शहबाज खान खे जीअण न ॾींदुसि हौसलो कर मज़र हा मज़र रब वॾो आहे जज़्बाती न थी मुंहिंजे आंटनि में सोराख थी विया आहिनि सोराख दिलबर बराबरि तूं सुडल जी माउ आहीं तोखे हुन जे लाइ जेको उल्को ऐं ओसीड़ो हूंदो ॻणती ऐं ॻाराणो हूंदो उन जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे बस करे वे दिल वठण जी कोशिश न कर कोशिश वॾो दिल में मांधाणा तोखे मां सभु सम्झां थी वॾो दर्द अथई हिन जो मन चाॾी आहे सोडल जो सूर मांधाणी आहे विलोड़ जेस थो अंदर चाची सुडल सभु कुझु अमूल आहे मूं त सदाई ईअं ई सम्झो आहे चाची मूंखे अलाए छो तूं बख़्श न कयो आहे मूं इलाज ऐं मिंथूं बि कयूं आहे पर कॾहिं बि न मञी चाची मां दिलि सां तोखे हथ थी वधां मूंखे माफ़ कर न त मां मरी वेंदसि मरी त कान थी रुगो चई थी ऐं तूं चवई थी मर मर त पुराणी रली में वेड़े दफ़न कराए छॾई चाची मुंहिंजे करे न सही पर सोडल जे करे माफ़ कर मूंखे चाची सोडल लाइ कीअं आहे कीअं हूंदो का बि ख़बर न आहे चाची रब खेसि अंज खां बचाए मोटे त चवांसि त मूंखे मारे पाण दफ़न करे सोटल के रब वॾी ॼमार ॾे अलाह कंदो मुर्कुंदे मुर्कुंदे दुश्मन जी दिल ते धड़कंदो ईंदो हा अॻे हल तुंहिंजी दुआउनि जी खेसि ज़रूरत न आहे जो वेठी आहे हाणे पंहिंजो पाण खे वणाइण चाची मां सोनी थी पवां न पर तोखे कान वणंदसि ऐं हल सोनी ऐं तूं थींदी टामो पितल बि तोखां भलो आहे हाणे ही वेचारी सोनी थींदी चाची अम्मा भाॼाई खे न चवंदी कर बाहि ॾे हिनखे तूं ॿुधा मुंहिंजो पुटु कीअं आहे कसम छा थियो तूं चुप छो आहीं पुट ॿुधाए न अदा कासिम ॿुधाए न कसम ॿुधाए पुट पुट मुंहिंजो हाउ थो पाटे चाची चाची अम्मा सोट सोडल कोमा में हलियो वियो आहे हाँ चाची अम्मा हाँ हाणे कासिम करंट अचे भा कासिम छा थींदो हाणे जेको खुदा खे मालूम तूं दुआ घुर भाॼाई मुंहिंजो सोने सोडल पुटु भाणे जो आधाणो चाचा मुंहिंजी हिकु चमिच आहिनि पैसा क्यों कंहिं ॾिनियूं आहिनि ऐं कंहिंजी महिरबानी आहे या मेहरबानी आहे दुश्मनी आहे दादन जी ही बड़ी नमाज पढ़ी रहम दिल थी विया बगो कुकड़ धाणो मठ त माजरा न बचे
असां सां हीअ शर कयो अथसि जो शफ़न जहिड़ो शी हलण का हलाका ऐं ही हलियो हमदर्दियूं करण। मट करे वे घर में न त धाणो सुझे थी। धाणो धणकी आ ने धणकी ना है। तोखे भी बेसाखिन ते हलण जहिड़ो छो न करे छॾिया? 13 रन जो रिंगट बंदी नथो थिए। चाचा ज़ुबान खे दुरुस्त कर। मुंहिंजे साम्हूं चाची धाणूअ खे इएं न चओ, मता मूंखां गफ़लत थी वञे। जेकॾहिं तूं दादन ॾे वए त पोइ मां उमिरि भर इन घर में न ईंदुसि। मां बि तोसां हलंदसि, हिन खे तलाक ॾींदसि। तूं मूंखां तलाक वठंदीअ? वठंदसि कान, ॾींदसि तलाक। तो जहिड़े काछे जे कोए खां तलाक वठंदसि। मां काछे जो कुओ हां। तलाक खां अॻु तुंहिंजे वजूद जा टाक कढंदुसि। तूं मूंखे घटि वधि थी चवीं? तूं घरवारी आहीं या मां? निभागी ऐं निरगीअ मां फासी वियो आहियां। अॼु लाॾी थी जान छॾाईंदुसि। मुंहिंजा मोर शहज़ोर सोराब पंहिंजी धाणो खे तंबू करण दे हथ वरंदी। ड्रिजेस थी चाची वॾो थी पियो आहे, न त चवांसि त हिन खे मोर चई मोर जी बेइज्जती न कर चाची। खामोश गुस्ताख। असां ॿिनि में तुंहिंजो छा वञे? मां हिन ट्रेल खे टोड़ाए मारे कारू झल खां कास में पहुचाईंदुसि। विच में ईंदे त सोहराब खे सुञाणी। चाचा तुंहिंजी टोपीअ जो लिहाज़ आहे, न त अहिड़ी टाको रखिया जो सॼी ज़िंदगी चाचीअ जे मथां हथ न खणी। हणीसि लिहाज़ छा जो? हाणे त तलूर वांगुरु तिरकंदो ते थले ते। न चाची न, अञा अखियुनि में पाणी आहे। ही बि तुंहिंजी बेइज्जती करे चईसि, न त वॾो आहे मुंहिंजो। ॿियो कोई ईअं करे हा न? ॿई नाल काकड़े वारा ठोकिया सां। तव्हां ॿिन्ही सां ॻाल्हाइण तंग आहे। मां निमाज़ पढ़ी दादन ॾे हलियो वेंदुसि। ॾिसां त केरु थो आॾो अचे, अथड़ बणाए छॾींदोसांसि। जॾहिं न दादन ॾे वञी त हेॾे न मोटिजांइ। धाणो धड़की आ न धड़की न है। चाची ये वठो रखो अंदर। हल हल। अञा सूर आहे यार शामिर, यार छॾे वेंदो। मां वयोसि अस्पताल, दादन खे रत वारी लॻल नलकी कढियमि, रत वयो ऐं लुड़ी वियो। लाड़काणे छा लंडन खणी वञनसि, न चढ़ंदो। चढ़ण बि न घुर्जे, सरदारनि सां थो खौस करे। ठीकु आहे, पर हिकिड़ो ध्यानु रख ज़फ़र। कहिड़ो? हिकु त पुलिस जो ज़ोर आहे, ॿियो त मज़हर मछरियल आहे। पुलिस पलजी वेंदी शामिर, बाक़ी रहियो मज़हर, उहो आहे मच्छर। माटो हिकिड़ो, वजूद ई ख़तम। इन लाइ एहतियात ज़रूरी आहे ज़फ़र। हू जुड़ियल खे जम ॾेई विया आहिनि ऐं असीं एहतियात कयूं। हैफ़ आहे तोखे शामिर। तानो न ॾे ज़फ़र। यो मज़हर आहे बटेरियो वांगुरु, ॿाहिर असां फां, न खंभ न चंप, चट थी वेंदो पट तितर वांगुरु। जो कासम सोट जो फलांद करणो आइसन। ओए देर छा जी कासिम, हलियो ताक में था सका दे चूस। ओताक ते न नवर न, ओताक ते न, बाकी ईंदे या वींदे जिंदगी कब्रिस्तान दे ट्रन काटन। छो त कासिम करन था हारे या मारे। कयो ज़फ़रा, पहिरें ज़फ़र खे ॾिसजे, पोइ शहबाज़ ख़ान खां अॻियां पोयां पलांद कजनि। जीअं संगत जी सलाह।
मोकिलणो ॿिन्हिनि खे ॿिए पारां, पोइ जेको हवल रुख चढ़े त किमाम कयूंसि क़ौमा जो, पोइ सोट सोडल जो पलांद थी वेंदो। अॼु खां तलाश शुरू कजे कासिमा। तलाश छा जी? ॻोठ साॻियो, तर साॻियो, मिलंदई मौत जे वर चढ़ी वञनि। चढ़ी वेंदा मौत जे रुख, विझंदा मौत खे बक, छो त कासिम करनि था हारे या मारे। चाची संभाले वेजो, दरवाजो कंहिं बि क़ीमत में ना आहे खोलणो। छो? ॿुधो अथमि त शहबाज़ खान मूं ते ऐं सोट दादन ते FIR कटराई आहे ऐं पुलिस अचे मतां घर में घिड़े। पुलिस सां जहिड़ो कंदे? करणो पियो त कंदुसि चाची। सोट इहो सही न आहे। सरकार आ, हिक नफ़री पोयां ॿी नफ़री मोकिलींदी। हली मोकिले, जेतर सोट दादन नथो अचे मां गिरफ़्तारी कोन ॾींदुसि, पोइ वञी पाण पेश पवंदुसि। मां सलाह ॾियां पुट। ए चाची, पुलिस आई त तोखे इतला ॾींदसि, घर जे पोएं दरवाजे खां निकिरी वञजाए। पुलिस सां मुआडो अटकाईंदे त खापी पवंदे। हाँ सोट, अम्मा जी सलाह वठ, न त पुलिस असांखे गिरफ़्तार कंदी। सोट इहो तानो ॿीहर न ॾिजांइ। ईअं पुलिस माकड़ वांगुरु लही पए, ईअं हरगिज़ थियण न ॾींदुसि। भले गोलियुनि सां छाती छाणी थी वञे, मां हलां थो मथे मोर्चे ते। पुलिस घर में अची सघई थी। केर आयो? मशना शेर उठ, जमादार जबल। मासी, मां SHO इम्तियाज बमे सिपाही आहियां। पुलिस जो घर के घेरो अथव। भलो इन में अथव त मज़र खे चओ त मुड़ुस थी ॿाहिरि अचे। और तू आयूं, को भी मर्द कोने को न्याणिन वारो आई ने त हलियो वञ, मज़र पाणी पेश थींदो। मासी, असीं दरवाज़ो टोड़े ईंदासीं। ये ज़रो भी औरतुनि जो एतिराम अथव न त वापसि हलिया वञो। इहो कमु मूं ते रखो। मैं हारे निसार न्याणियुनि जे आचार इहे फुरकान खे कुझु न करे सघंदा। हाँ साईं, नए ज़माने जो रिछ तो ड्राड़ू बणे मौला जी मेहर सां। रिछ जी बेइज्जती न कर में यार। तू माठ कर बडरे जबल जी मम त तू थो लगी मौला जे मेहर सां। खैरो जी सरकार। बेली तू लगे किरनारी थो ड्राड़ न हणंदुसि किबला। फुरकान जो मुंह ते शक ई न ईंदो। फिरको फेराए फुरकान खे फासणीअ में आणींदुसि। वधीक विखूं पाण खणजो। ॿुधो, जे न तू कामयाब वहीं त पोइ ही ॿई हिते न हूंदा। तू हूंदे हिते हुजण बि खपे सरकार। मां पुराणो नौकर आहियां उताग जो, निधण को करे धिकारियो वियो आहे। तू धणको आखिरू धणको। ही संघार खान घाटो सरिया शावरे में निंटू कंदे निंटू, पर शर्त फुरकान के हथ करे अचणो आहे। खेरू न आणेसि त खून करे छॾिजो। त पोइ ठीकु आहे, वञ वञी पंहिंजे कम सां लॻो। जी जी किबला। सरकार, मां तव्हां सां नथो ॻाल्हायां मौला जी मेहर सां। छो किबला? खैरो ते एतबार, बाक़ी असांजी सच्चाई ते शक। शक कंहिं कयो आहे चरिया? तव्हां ॿई मुंहिंजा सच्चा ऐं वफ़ादार आहियो। ॿेली कोताही कंदा आहियो त पोइ इन संघार खान खे बि कावड़ ईंदी आहे।
तव्हांखे ई तलाश करणो आहे। खैरूअ खे त खैरात में चयुमि, जेकॾहिं हथ न कंदो तव्हांजो गोश्त कांवनि जी दावत में कमाईंदुसि। कांवनि जी दावत में। दादन, दादन, अखियूं खोल। डॉक्टरनि जे वॾियुनि कोशिशुनि जे बावजूद खतरो मौजूद आहे। जे न खतरो बरकरार रहियो त पोइ छा थींदो? मासी शबाना त सफ़ा दिल हारे वियांदी, कमल बयानो ॾींदी त मां दादन खे बचाए न सघियुसि। दादन खे बचाइण वारो त रब आहे। डॉक्टर पंहिंजे बसां न घटायो आहे। मां बि डॉक्टर आहियां, सम्झां थो संदसि हालत खे, संदसि तबियत जे नाज़ुक सूरत हाल खे। न न, मूंखे ईअं न सोचणु घुरिजे। अलाह दादन खे ख़तरनाक ऐं नाज़ुक हालत मां कढी ईंदो, ज़िंदगीअ जे गुलज़ार में खेसाणे बीहारींदो। सर जी, केरु? जी आऊं आहियां ड्यूटी डॉक्टर। जी फरमायो। वॾो डॉक्टर साहब राउंड लाइ अचे पियो। हा हा, भली अचे, मां वेठो आहियां। ओके। कासिम बि कराची पंहिंजे दोस्तनि जे आसरे ते मुंहिंजे पुट खे छॾे आयो आहे। अलाह ख़ैर करे, अलाए कहिड़े हाल में हूंदो। तूं पाण वञ चाची। मां वञा? हा चाची, कासिम खे वठी वञ, पक कर। सोढाले जी तबियत जी पक कर। का पक न आहे चाची। केॾी न सियाणी आहीं तूं। छा में चाची? सभु सम्झां थी। हिकु तीर सां ॿ शिकार करण थी चाहीं। शिकार? सियाणी न थी, सारा तोखां 100 भेरा वधीक सियाणी आहियां। तूं ईअं थी चवीं न त आऊं ऐं कासिम वञूं कराची, पोयां तूं वञी धाणो जे थलनि ते घुमी ऐं पक कयां त सोढल। न न, मुंहिंजे सोढल खे रब वॾी ॼमार ॾींदो। ऐं तूं भली ईअं सोच, मुंहिंजी त ज़बान ई नथी वरे। तोखे ॿ शिकार करण आऊं कान ॾींदसि। यादि रखजां, सारा तुंहिंजो सिर खणंदी। हा, मुंहिंजे तसवर में बि न आहे चाची। अलाए किथां थी इहा सोच आणी। मां त तुंहिंजी सोच ते हैरान थी थी वञा। ऐं सारा खे रब इहो अकुल न ॾे हा त कीअं तुंहिंजो इहो अंदरि पढ़े हा। सारा खे रब अकुल ऐं सियाणप ॾिनी आहे ऐं तोखे त अचण सां ई सुञाणे वई हुअसि। चाची, मां त क़िस्मत जी कुठल आहियां ऐं क़िस्मत में माण्हू हर शइ भोॻींदो आहे। टरी न सघंदी आहे लिखियल शइ। क़िस्मत त असांजी फिटल हुई जो तो जहिड़ी मर्गन में लॻी। चट्टी में बि का चङी छोरी मिले हा, तो जहिड़ी तरण जी असांखे नसीबनि में लॻी आहे जो तुंहिंजे अचण सां कॾहिं आफ़तूं टरनि ई नथियूं। थी सघे थो ज़ोरा आॾो सारी आहे, बाक़ी मूं त घर करण जी वॾी कोशिश कई आहे। तूं बि घर करण ॾी न चाची। ऐं वरी मूं साम्हूं मूंखे इल्ज़ाम थी ॾी त मूं तुंहिंजो घर करण न ॾिनो आहे। ऐं ख़ुदा ख़ुदा कर, ख़ुदा ख़ुदा कर, तुंहिंजी नियत में त पहिरें ॾींहं खां ई खलल हुयो। ऐं जेका माणे अथई न, माणे धाणो, इन तोखे पहिरें ॾींहुं पटी पढ़ाए मोकिलियो आहे त वञण शर्त ई वेल मचाइजां। पर अॻियां बि सारा अथई, सारा वेल करण तोखे आऊं कान ॾींदसि। तोखे वेल में विझंदसि, तोखे। पंहिंजो पाण खे ॾाढी सुरीली थी सम्झी, काह जी तीली। मूं त पाण खे सुरीलो सम्झो ई न आहे चाची। ऐं सम्झजाए में न सम्झजाए। सारा जेका अथई न, इहो तेज़ाब बूथ ते हारींदई। तेज़ाब त पई हूंदी, कीड़ा पइजी वेंदई, किनी थी मरंदीअ, धप करे वेंदीअ, को बि ॾिसण वारो कोन हूंदई। हा,
रोज़ तो